तुम दोस्तों छाला खुश आयो। दोस्तों गुलशन नदी में ज़ोरदार कड़कदार बरसात वसी आहे। आसमान जो कलर ॾिसो ऐं हेठां ज़मीन में वहंदड़ पानी ॾिसो। शाम जा 6:30 थी रहिया आहिनि। ही सब्ज़ी वारो मुंहिंजो पटे भाई आवाज़ लॻाए रहियो आहे ॾिसो। ऐं पाणीअ जे वहकिरे जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हीउ ॾिसो रस्तो पाणी ठाहे थो पंहिंजो सिधो वञे थो। ऐं ॿियो वरी पाणी मां तव्हांखे ॾेखारियां जेको गटर में वञी रहियो आहे। ॾियाल वाल काएं बजे कढियो ही रेड़ो? सुबुह जो काएं बजे? 9 बजे। अच्छा मां यार अॼु रेड़ो न कढियो, पंहिंजो बीठो आहे मुंहिंजो हुयो। नंढड़े जी मुंहिंजी तबियत ख़राबु हुई, उन में सॼो ॾींहुं अॼु लॻी वियो मुंहिंजो। ॿियो ख़ैरु आहे? चांहि वांहि पीअंदे? चांहि पाणी? महिरबानी। ओके हीउ ॾिसो था दोस्तों, अॼु मां पंहिंजो रेड़ो न कढियो। उनजी वजह इहा आहे त मुंहिंजी नंढी तबियत ख़राबु हुई, 103 बुखार हुनखे। सो उन में सॼो ॾींहुं लॻी वियो मूंखे। मुंहिंजो हुजणु तमामु ज़रूरी हुयो हुन सां गॾु, इन लाइ मां पंहिंजी रेड़ी न कढी। हाँ बेटा क्या चाहिए? हाँ इसमें क्या अंदर? नहीं अंदर कैसे जाओगे यार। हे ॾिसो गटर में केॾो तेज़ी सां वञे थो पाणी। ऐं हींअर मां पंहिंजे नंढड़े जा पेम्पर वठणु निकितो आहियां। वठी अचिजनि, बरसाति जी का ख़बर न आहे, वरी वसी पए या दुकान बंदि थी वञनि। छा था कयो पुट? इन में न हणो न पेर। नहीं अंदर नहीं ॾुपो। मींहुं वसे पियो त ॿारनि बि मज़ो वरितो, वॾो इंजॉय कनि। हींअर ॿार नथा नज़र अचनि, बाक़ी हींअर घरनि में हलिया विया आहिनि, पंहिंजा कपिड़ा वपड़ा लाथा अथनि, वरी ॿिया चेंज कया अथनि। पाणी जो आवाज़ ॿुधो। वाह वाह क्या कर रहा है? तस्वीर निकालूं क्या? अच्छा फिर कैसे देखोगे? तस्वीर निकालूं तो कैसे देखोगे? क्या तस्वीर अगर निकालूं तो कैसे देखोगे? क्या देखोगे? दोस्तों ये पानी ॾिसो, ये पानी वॾो तेज़ी सां हली रहियो आहे ऐं हेठि तरफ़ वञी रहियो आहे। कलाक में साफ़ थींदी जॻह अगरि बरसाति न पवे त। मींहुं जॾहिं पवंदो आहे त चटपटो खाइण ते दिलि चवंदी आहे, चिप्स समोसा वग़ैरह। हीउ रश ॾिसो था चिप्स ते। अदा 2 लार्ज ॾे ऐं 2 ज़ीरो ॾे पेपर। बेबी जी या ॿियो कोई आहे? ठीकु आहे बेबी जी। हा बाबा हीअ नंढड़ी मुंहिंजी आई आहे। ॾिसो शाम जो सिजु लही वियो आहे ऐं थोरी थोरी फुड़ी वसे थी पई। असीं था कया न, बसि ॿियो कुझु न आहे। ओके शॉपर में बंदि करायोमांसि, आला न थी वञनि। हीअ मुंहिंजी अञा नंढी कपिड़ा चेंज न कया आहिनि। हेॾे ॾिसो तव्हांजा ॿार बि ईअं हूंदा शरारती। सी थिए थो पोइ हलो कपिड़ा मटायो न, हलो न। ही मुंहिंजो घर ऐं मुंहिंजी रेड़ियूं बीठियूं आहिनि 2 पुट हेॾिया। ये पेपर घर दमीअ खे ॾे वञी। दोस्तों मुंहिंजी रेड़ी ॾिसो बीठी आहे, भिॼी वई आहे, बोरियूं बोरियूं भिॼी वयूं आहिनि। ज़बरदस्त बरसाति वसी आहे ऐं रंगारंगी ॾिसो पाणीअ ते कलर। जॾहिं लाइट पई आहे मज़ो ईंदो तव्हांखे। हिन नंढो ॾिसो, वाह वाह ईअं मस्ती में घुम आहे, परवाह ई न आहे कंहिं शइ जी। ॿारनि खे परवाह न हूंदी आहे, मस्तु हूंदा आहिनि। हा इहे हुया गुलशन नदी जा मंज़र, शाम जा, बरसाति जा ऐं मौसम जा। हींअर थधो मौसम थी रहियो आहे ऐं चांहि पीअण जो मूड बि थिए थो, सो चांहि पीऊं था। महिरबानी कुर्ब।